दावेजी में पर्यटन कलेक्ट्रेट गेट स्टेशन से मुख्य गेट अॻियां कम छॾे हड़ताल करे धरणो हणी बास ठेकेदार खिलाफ सख्त नारेबाज़ी कई। पर्यटन रियास अली कुरैशी मोहम्मद अली मोहम्मद इब्राहिम एविन कम छॾे हड़ताल कई। लेफ्टिनेंट गेट स्टेशन के मुख्य गेट अॻियां धरणो हयो। उन मौके ते पर्यटन साफ़ नालो ॿुधाईंदे चयो त गुज़िरियल 4 महीननि खां निजी कंपनी AHCL जे ठेकेदार पघारूं बंदि करे छॾियूं आहिनि। पर्यटन ॿुधाईंदे चयो त जंहिं सबबु पाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। उन्हनि वज़ीर आला सिंध जे आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त जाइज़ अजूरो ॾियारियो वञे, ॿी सूरत में कराची चट्टो नेशनल हाईवे बंदि कयो वेंदो। दावेजी में पर्यटन कलेक्ट्रेट गेट स्टेशन के मुख्य गेट अॻियां कम छॾे हड़ताल करे धरणो हणी बास ठेकेदार खिलाफ सख्त नारेबाज़ी कई आहे। पर्यटन रियास अली कुरैशी मोहम्मद अली मोहम्मद इब्राहिम एविन कम छॾे कलेक्ट्रेट गेट स्टेशन के मुख्य गेट अॻियां धरणो हयो। उन मौके ते पर्यटन साफ़ नालो ॿुधाईंदे चयो त गुज़िरियल 4 महीननि खां निजी कंपनी AHCL जे ठेकेदार पघारूं बंदि करे छॾियूं आहिनि। पर्यटन ॿुधाईंदे चयो त जंहिं सबबु पाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। उन्हनि वज़ीर आला सिंध जे आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त जाइज़ अजूरो ॾियारियो वञे, ॿी सूरत में कराची चट्टो नेशनल हाईवे बंदि कयो वेंदो।